मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंजे मज़लूम जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साईं मुंहिंजा हिन सिंध में, हिन पाकिस्तान मुल्क में कॾहिं केरु कंहिंखां पुछाणो कंदो त डिप्टी कमिश्नर तो वटि एतिरी मिल्कियत कीअं आई, ज़िले जा पुलिस ऑफिसर तो वटि एतिरी मिल्कियत कीअं आई। हैदराबाद जा फ़क़ति 3 थाणा, प्रेटाबाद, फुलेली, मार्केट थाणो, ये 3 थाणा हिकिड़े माण्हू तमामु हिकिड़े रीज़नेबल माण्हू मूंखे ॿुधायो त हिकु थाणे जी जेका मंथली इनकम आहे, जेका SHO खे कमीशन जे रूप में मिलंदी आहे, उहा 3 करोड़ रुपया आहे। माना 3 थाणनि जी जेका आमदनी आहे उहा 9 करोड़ रुपया महीने जी आहे। मंशात सरेआम, जुआ जा अॾा सरेआम, फहाशी जा अॾा सरेआम, बदअख़लाक़ी, करप्शन, चोरियूं, फुरूं, राज़नी, गुंडागर्दी, दादागिरी सरेआम। हाणे जॾहिं फ़क़ति 3 थाणा हैदराबाद शहर जा 9 करोड़ कमाइनि त बाक़ी ॿिया केतिरा थाणा आहिनि? भिटाई नगर, नसीम नगर, कासमाबाद, सरी, बुढ़ाणी, हैदराबाद सिटी, जीवार कॉलोनी, लतीफ़ाबाद A सेक्शन, B सेक्शन, हाली रोड, साइट एरिया ऐं ॿिया अलाए केतिरा थाणा। ये हैदराबाद जे रुगो तालके जी पोजीशन तो ॿुधायां, सिटी जी। तालका त वरी 4 तालका आहिनि, कासमाबाद तालको, लतीफ़ाबाद तालको, बहराड़ी तालको। हाणे मुंहिंजा प्यारा भाउरो, जेको SP आहे उन जे पेट्रोल जी बजट जेका आहे, गाड़ी जे मेंटेनेंस जी उहा जेका बजट आहे, स्टेशनरी जी जेका बजट आहे, रिफ्रेशमेंट जी जेका बजट आहे, इहे टोटल थाणनि जूं बजटूं, आमदनियूं, गाॾियुनि जी मेंटेनेंस, गाॾियुनि जो तेल, स्टेशनरी, इहा टोटल हिकु महीने जी 80 करोड़ रुपया आहे। 80 करोड़ SP साहब जी ईअं सरीअनि, भली ॿी रिश्वत न वठे ज़ाहिरी तौर ते, त 80 करोड़ रुपया हिन खे ईअं महीने में मिलंदा। उहो केतिरा पाण वटि रखंदो? सिंध जो राजधानी, जेके सिंध जी हुकूमत हलाइण वारा आहिनि, जिन SP रखियो आहे हैदराबाद में या जामशोरे में, दादू में, घोटकी में, बदीन में, उमरकोट में, कश्मोर कंदकोट में, कंबर शदाद कोट में, शिकारपुर जैकबाबाद में, सखर में, खैरपुर में, नवाबशाह में, त पोइ IG तो घणा पैसा पहुचंदा हूंदा? IG वरी वज़ीर दाख़िला तो घणा पैसा पहुचाईंदो हूंदो? वज़ीर दाख़िला पंहिंजे आकान ताईं छा पैसा पहुचाईंदो हूंदो? तॾहिं त हिते अमन अमान क़ाइमु नथो थिए। छा धाड़ेलनि खे ख़तमु करणु ॾुखियो आहे? मंशात जा अॾा हलाईंदड़नि खे ख़तमु करणु ॾुखियो आहे? जुआ जा अॾा, फहाशी जा अॾा, इन्हनि खे ख़तमु नथो करे सघिजे? हर कमु जॾहिं बि थींदो आहे त पहिरियों पुलिस खे ख़बर पवंदी आहे त पुलिस कन लाटार छो थी करे?
इहा कंहिंजी साज़िश आहे त सिंध में अमुन न हुजे, सिंध में बेरोज़गारी हुजे, करप्शन हुजे, बद अख़लाक़ी हुजे, त जीअं हितों जी क़ौम जाहिल रहे, पंहिंजे मसइलनि जे लाइ जदोजहद न करे सघे, पंहिंजे वसीलनि जी जेका फुरलुट थिए थी पई उन ते ख़ामोश रहे, जॾहिं बि पंहिंजे वसीलनि जी ॻाल्हि करे त उनखे पुलिस खणी वञे, उन्हनि खे गुम करे छॾे, त पंहिंजो को बि आवाज़ु बुलंद न करे सघे। इहा चाल आहे, इहा साज़िश आहे तव्हांजे असांजे वजूद खे ख़तमु करण जी। अचो त इन चाल खे सम्झूं, अचो त पंहिंजे धरती जा वारस बणिजूं, अचो त करप्ट कामुरनि जो घेराव करियूं, त इंशाअल्लाह ताला सिंध ख़ुशहाल थी सघे थी। साथियो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो, मूंसां ताउन कजो, त जीअं मुंहिंजो चैनल वधि में वधि माण्हुनि ताईं पहुची सघे। शेयर कजो ऐं माण्हुनि ताईं पहुचाइजो, त जीअं मुंहिंजे आवाज़ खे क़ौम ॿुधे, त मां पंहिंजी जुरत सां, बहादुरी सां, वकील हुअण जे नाते सां पंहिंजो केस तव्हां ताईं कीअं थो पहुचायां। ऐं फीडबैक स्पेशल तव्हांखे रिक्वेस्ट आहे, ॻाल्हायां मां थो, कॉन्सिक्वेंसिस जेके बि आहिनि, जेकी ख़तरात आहिनि, उन्हनि खे मूं मानींदुसि। जेकी मामलात थींदा, मसाइल थींदा, उन्हनि खे मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ अब्दुल हकीम चांडियो वेठो आहे, जंहिंजो ईमान आहे त जेको बि शइ मुंहिंजे मुक़दर में जेका तकलीफ़ लिखियलु हूंदी उनखे केरु टारे नथो सघे। तव्हां घटि में घटि फीडबैक त ॾियो त फलाणे SP जे करप्शन जा ई सबूत, हुनजे मिल्कियत जा ई सबूत, मां इंतज़ारु कंदुसि तव्हांजे सबूतनि जो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजो सॼो प्रोग्राम ॿुधिजो। तव्हांजी महिरबानी।